और इस ऐवान से ये आवाज आए कि ये 4 जिलों की फौज है। लीडर ऑफ महमूद अपोजिशन का चकसई ओहदा पाक जो है फौज वो के एक 4 कौमी जिलों की ओहदा फौज है, चाहिए। वो किसी सूबे का या किसी जिले का ओहदा नहीं है, वो पाकिस्तान की नेशनल असेंबली का एक ओहदा है, काबिल एहतराम ओहदा है। इस किस्म की गैर जिम्मेदाराना स्टेटमेंट उस ओहदे पे बैठ के जो शख्स दे, वो अपने ओहदे की तस्लील कर रहा है, वो अपने ओहदे की निगेशन कर रहा है, उसकी नफी कर रहा है। जनाब स्पीकर, हद है। आप इख्तिलाफ करें, आप बेशक जो है दहशत गर्दों के साथ जाके खड़े हो जाएं। एक लकीर जो खून से खींची गई है उसको क्रॉस करता हूं तो मुझे कोई हक नहीं है इस ऐवान में बैठने का। हम बोलते नहीं है, जब पंजाबियों का आईडी कार्ड देख के जो है, पंजाबियों का जब आईडी कार्ड देख के पंजाबियों को गोली मारी जाती है बलूचिस्तान के अंदर, कोई बलूचिस्तान से आवाज नहीं उठती उसके लिए। हमने पंजाबियों ने कभी एहतजाज नहीं किया उसके ऊपर। महमूद चकसई पाक फौज के 4 ज़िलनि जी फौज चई अपोजिशन लीडर जे उहदे जी तोहीन कई आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जी महमूद चकसई ते तनक़ीद। क़ौमी असेंबली के ख़िताब कंदे ख्वाजा आसिफ चयो त वतन लाइ जान कुर्बान कंदड़ पाक फौजा शहीद असांजी रेड लाइन आहिनि। सियासी ऐं ज़ाती मुफ़ादनि लाइ रेड लाइन क्रॉस करण ते मूं समेत कंहिंखे बि ऐवान में वेहण जो हक़ नाहे। सियासतदान इक़्तिदार जी जंग विड़ी रहिया आहिनि। जॾहिं बि को सियासतदान इक़्तिदार खां महरूम थींदो आहे त जंग शुरू कंदो आहे। अपोजिशन लीडर हिते वेही चवे थो त पाक फौज 4 ज़िलनि जी फौज आहे। पाक फौज में चइनी सूबनि जा माण्हू शामिल आहिनि। वादी तेरा में जवाननि जूं सिसियूं धड़ खां धार कई वियूं। पंजाबियुनि खे सुञाणप कार्ड चेक करे क़त्ल कयो वियो। बलोचिस्तान में कॾहिं बि आवाज़ न आयो थियो। असां पंजाबियुनि बि कॾहिं बि एहतजाज न आहे कयो। असां सूबियात ते यकीन नथा रखूं। दहशतगर्दनि जा हामी सियासी लिबास में मौजूद रहंदा त जवान शहीद थींदा रहंदा। कुछ माण्हू चवनि था त दहशतगर्द दुश्मन ऐं कुछ वरी चवनि था त ॿाहिरि आहिनि, कंहिं हक़ नथो ॾिनो वञे तॾहिं रियासत ख़िलाफ़ आहिनि। अहिड़ी सोच दुश्मन जो बयानियो आहे। असांखे क़ौम तौर सख़्तु फ़ैसिला करणा पवंदा। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो FC हेडक्वार्टर्स बलोचिस्तान में ख़िताब। मरियम नवाज़ चयो त माज़ी में दहशतगर्दनि खे हाणे आबाद कयो वियो, वक़्तु अची वियो आहे त कारे खे कारो ऐं अछे खे अछो चयो वञे। मरियम नवाज़ FC लाइ 10 अरब रुपयनि जी मदद जो ऐलान कयो। संदसि चवणो त बलोचिस्तान अकेलो न आहे, सभु गॾु आहियूं। बलोचिस्तान में अमन अमान ऐं इस्तेहकाम सॼे पाकिस्तान जी तरजीह आहे। BNP जे सरबराह अख्तर मेंगल जी क़ौमी असेंबली जी सीट तां 1.5 साल बाद इस्तीफ़ा मंज़ूर। स्पीकर अयासद अख्तर मेंगल जी इस्तीफ़ा मंज़ूर कई। अख्तर मेंगल क़ौमी असेंबली जी सीट तां 3 सेप्टेम्बर 2024 ते इस्तीफ़ा ॾिनी हुई। सरदार अख्तर मेंगल NA 256 खुसदार तां क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडियो वियो हो। सिंधु यूनिवर्सिटी दादू कैंपस जो पिरो वाइस चांसलर मुअतल। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खाते जे वज़ीर इस्माइल राउ चयो आहे त सोशल मीडिया ते वायरल वीडियोज़ बाद प्रोफेसर अज़हर शाह खे मुअतल कयो वियो आहे। संदसि ख़िलाफ़ इंक्वायरी जा हुकुम बि जारी कया विया आहिनि। सिंधु यूनिवर्सिटी जे VC खे 15 ॾींहनि अंदरि जांच जी हिदायत कई आहे। इंक्वायरी मुकमिल थियण ताईं प्रोफेसर अज़हर शाह मुअतल रहंदो। हिकु ॾींहुं अॻु सिंधु यूनिवर्सिटी दादू कैंपस जे प्रो VC जे रवायती शागिर्दनि ऐं उस्तादनि एहतजाज कयो हो। ईरान एटमी ऐं बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम ते अमरीका सां मुआदो करणु चाहे थो। ईरान मुआदो न कंदो त बेवकूफ़ हूंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जूं मीडिया सां ॻाल्हियूं। ट्रम्प चयो त पाक भारत जंग में 10 जहाज़ किराया विया हुआ। ॿिन्ही मुल्कनि विच में एटमी जंग थी सघे पई। मां टेरिफ ज़रिए जंग रोकी। मुंहिंजी राय में ॿई मुल्क शदीद वेड़ विड़ी रहिया हुआ। ऐं सकरन भरिसां शागिर्दाणी मुबैना तौरु अगवा थाणे ते रिपोर्ट दाख़िल। पुलिस हिकु जवाबदार हिदायतुल्ला खे गिरफ़्तार करे वरितो। मुबैना अगवा थियल शागिर्दाणी ज़ुबैरा सोलंकी जे वारस इरफान सोलंकी, गुलाम शबीर सोलंकी ऐं ॿियनि चयो त अज़ीज़ुल्लाह अमानुल्लाह आसिफ़ ऐं हिदायतुल्लाह सोलंकी न्याणी खे अगवा कयो आहे। समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न्याणीअ खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो।